नाज़रीन मशाइक में हथियारबंदन घर ते काह करे बिन औरतन के अगवा करे विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर जगदेश कुमार खां। जी जगदेश, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो मशाक वेझो ॻोठ नूर मॉडल विलेज में पुलिस वर्दी जे पातल 15 खां वधीक हथियारबंद फायरिंग करे मुबैना ॻोठ नूर खान खोसे जे घर अंदर दाख़िल थी करे 19 साला नौशाना खोसो सकीना खोसो के हथियारबंद जे ज़ोर ते मुबैना अगवा करे खेन फरार थी विया आहिनि। अगवा कयल औरत जे वारसन मोहम्मद यूसुफ खोसो, नूर खान खोसो, साबिक अली खोसो ज़ाल इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस जे वर्दी पातल हथियारबंद घर जे मथां फायरिंग जा मुंहुं खोले चिटी फायरिंग कई, जंहिं बाद ॿिनि औरतुनि खे 10 महीना अॻु ॻोठ माही खान जतोई वासियाणी न्यारी नज़ीरा जतोई ऐं आसिफ खोसो सां अदालत में प्यार जो परणो कयो हो, जंहिं जे पलांड में औरतुनि खे अगवा कयो वियो आहे। पहिरें वाक़े जी रिपोर्ट तालका काज़ीम थाणे ते दाख़िल कई वई आहे। 10 महीना अॻु प्यार जो परणो कंदड़ आसिफ खोसो मुज़करा वाक़े बाबति ॿुधायो आहे त मूं नज़ीरा जतोई सां प्यार जो परणो कयो हो, जंहिं बाद तकरार हलंदो हो, जंहिं सबबि अहिड़ो वाक़ियो कयो वियो आहे। पुलिस रिपोर्ट दाख़िल थियण वाक़े वारे हंधि पहुती औरतुनि जे बाज़ाइबी लाइ भरपूर कोशिश करण, न्याणियुनि खे बाज़ाइबी कराइबो, असांजी कोशिश जारी आहे। जी जगदेश, तव्हांजी महिरबानी।